साफ़ी हज़रात अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियों ई मां तव्हांजो इंतिहाई मशकूर आहियां जो तव्हां शॉर्ट टाइम ते असांखे टाइम ॾेई हीअ जेका असांजी प्रेस कॉन्फ्रेंस आहे असांजी जेका सूरत हाल आहे उन खां आगाह थियण जो मौक़ो फ़राहम कयो। जीअं त प्राइमरी उस्ताद गुलज़ार अली जूणी जो जे घर मां 11/11/2025 ते ड्यूटी ते वियल हुया त पुठियां नामालूम चोर घर जो ॿाहिरियों दरवाज़े जो तालो टोड़े अलमारी में पियल 2.5 लख सोन, 1 लख रोक रक़म ऐं 2 अदद मोबाइल सेट चोरी करे विया। अहिड़ो ई तरह हद जे थाणे ते पुलिस खे ॾिनो वियो ऐं SSP साहब सां पिणु मुलाक़ात कई वई, पर बार बार मुलाक़ातूं जे बावजूदि पुलिस अॼु ताईं चोरनि ख़िलाफ़ न कार्रवाई कई आहे ऐं न ई रिकवरी करे सघी आहे। पेटियल ज़िले सदर ऐं जनरल सेक्रेटरी प्रेस क्लब में पहुची करे अॼु असां वाज़े था कयूं त जेकॾहिं गुज़िरियल महीने 11/11 ते चोरी थियल खे तक़रीबन 1 महीने खां वधीक गुज़री चुको आहे अर्सो, जेकॾहिं असांखे 29 खां अॻु में 29/12/2025 खां अॻु में चोर ऐं चोरी रिकवर थी न मिली त असां एहतिजाजन धरणो हणंदासीं ऐं उहो धरणो तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं असांखे चोर ऐं सग नथा मिलनि। इहा असां वाज़े था कयूं छो त असां जेके बि माना जेके फॉर्मेलिटीज़ हुयूं, जेके बि असांखे कानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं करणियूं हुयूं उहे असां पंहिंजूं पूरियूं करे चुका आहियूं। बार बार थाणनि ते बार बार DSP सां लाॻापियल, बार बार SSP सां। पोइ ही मौजूदा SSP हुजे हिन सां मुलाक़ात कई आहे, जेको असांजो अॻियों SSP हुयो हिन खां अॻियों उन सां बि असांजी मुलाक़ात थी चुकी आहे 2 दफ़ा, पर पुलिस जे तरफ़ां को नो रिस्पॉन्स आहे। मोज़िज़ उस्ताद आहे ऐं हिन जी घरवारी बि टीचर आहे। हिन जे घर मां चोरी इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे ऐं हिननि ते जेको आहे सो इंतिज़ामिया जी जेको आहे सो ख़ामोशी ऐं इंतिज़ामिया जो जेको आहे सो जेको मुंहिंजे ख़्याल में तहरुक आहे उन ते कम अज़ कम असां मुतमइन न आहियूं। असां वरी बि उस्ताद आहियूं, असां पुरअमन तरीक़ो इस्तेमालु कंदासीं। असांजो पुरअमन तरीक़ो एहतिजाजी आहे। इहो असांजो आईन पाकिस्तान असांखे हक़ थो ॾिए त जेके तव्हांखे हक़ नथा मिलनि त पंहिंजे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिरो। उस्ताद जे हक़ हलाल जी कमाई आहे, जेकॾहिं उहा रिकवर नथी थिए त असां हर हाल में एहतिजाज बि कंदासीं ऐं उन एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं बि। ऐं तव्हां खां इन सूरत हाल खे असां तव्हांखे आगाह करण लाइ हिते तकलीफ़ ॾिनी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, हिकु दफ़ो ॿीहर ऐं इंशाअल्लाह ताला असांजो हीउ एहतिजाज तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं असांजी चोर ऐं रिकवरी नथी मिले। साईं हाणे इहो उनजो वेन्यू इंशाअल्लाह असांजो या त हूंदो लाड़काणो कंबर रोड या हूंदो भुट्टा चौक, अहिड़ो वेन्यू हूंदो जिते असांजी इंतिज़ामिया ते थोरो असरु पए। शुरू कंदासीं इंशाअल्लाह ताला।